बचाव बारे वज़ीर ख्वाजा आसिफ पाक फौज बाबति मुखालिफ़ धुरकपान जो बयान रद्द करे छॾियो आहे। पाक फौज जी सुञाणप क़ौमी आहे, हर क़ौम ऐं हर सूबे जा माण्हू शामिल आहिनि। ख्वाजा आसिफ जो चवणु हो त पाक फौज दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पंहिंजी जाने जा नज़राना पेश करे रही आहे। पाक फौज बाबति मुखालिफ़ धुरकपान जो बयान गैर ज़िम्मेदाराणो आहे। संदसि चवणु हो त मुखालिफ़ धुरकपान जो बयान संदसि उहिदे जी तौहीन आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में दुश्मननि खे वॾो नुक़सानु पहुचाए वियो आहे। ख्वाजा आसिफ जो चवणु हो त मुफ़ादनि जी सियासत खे पासे ते रखी मुल्क लाइ सोचणो पवंदो। ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त पाक फौज दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पंहिंजी जाने जा नज़राना पेश करे रही आहे। पाक फौज बाबति मुखालिफ़ धुरकपान जो बयान गैर ज़िम्मेदाराणो आहे। संदसि चवणु हो त मुखालिफ़ धुरकपान जो बयान संदसि उहिदे जी तौहीन आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में दुश्मननि खे वॾो नुक़सानु पहुचाए वियो आहे। ख्वाजा आसिफ जो चवणु हो त मुफ़ादनि जी सियासत खे पासे ते रखी मुल्क लाइ सोचणो पवंदो। बचाव बारे वज़ीर ख्वाजा आसिफ पाक फौज बाबति मुखालिफ़ धुरकपान जो बयान रद्द करे छॾियो आहे। ख्वाजा आसिफ जो चवणु हो त पाक फौज दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पंहिंजी जाने जा नज़राना पेश करे रही आहे। पाक फौज बाबति मुखालिफ़ धुरकपान जो बयान गैर ज़िम्मेदाराणो आहे। संदसि चवणु हो त मुखालिफ़ धुरकपान जो बयान संदसि उहिदे जी तौहीन आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में दुश्मननि खे वॾो नुक़सानु पहुचाए वियो।